अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल सुजाग न्यूज़ वन नहीं आया वज़ीर उन्नड़ काज़ी अहमद मां ख़बर शामिल कयूं था। मोहब जुणो जी काज़ी अहमद ॻोठ गोलो डायरी में कोरी बिरादरी जे घरनि जे लोढ़े के बाहि कोरी बिरादरी जे माण्हुनि जे ॻोठ जे ॾाहिरी बिरादरी जे माण्हुनि ते बाहि ॾियण जो इल्ज़ाम मुतासिर धुर जे नौजवान नदीम कोरी इल्ज़ाम ते ॿुधायो त असांजे घर जे साम्हूं रस्ते जे मामले तां ॾाहिरी बिरादरी सां मसइलो हलंदड़ आहे। अॼु वरी 15 खां वधीक माण्हुनि असांजे घर ते हमलो करे असांजे लोढ़े खे बाहि ॾेई छॾी, जॾहिं त उहे असांखे मौत मार धमकियूं ॾींदा हलिया विया। असां आला इख्तियारनि खे अपील कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ इल्ज़ाम हेठि आयल ॾाहिरी बिरादरी जे माण्हुनि सां राब्तो करण ते ॿुधायो त कोरी बिरादरी जा माण्हू असां ते बेबुनियाद इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। असां इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ आहियूं, अहिड़ा इल्ज़ाम हणी असांजे साख खे नुक़सान रसायो पियो वञे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।